कराची ओभर में अपडेट कंदासी। कराची ओभर में 4 महीना अग गाज़ी अब्दुल्ला शाह गोठ में एक घर खरीद कयो। एक घर 1 करोड़ 27 लख दिना आहिनि। हाणे मूंखे लियाकत पुट मोहम्मद ज़मान ब्लैकमेल तो करे। सिंध अवामी सथ जो मरकज़ी वाइस चेयरमैन राज खमीचो जो चवण आहे, हर हंधि फ़ैसिलो करण लाइ तैयार आहियां। अॼु खां पोइ अगरि मूंखे या मुंहिंजी फैमिली खे को नुक़सानु थींदो, हुन जो ज़िम्मेवार लियाकत पुट ज़मान हूंदो। समाजी अगवान सिंध अवामी सथ जो मरकज़ी वाइस चेयरमैन राज खमीचो जी प्रेस कॉन्फ्रेंस वेंदुसि, भले हिन खे बि घुरायो, जेको तव्हां जीअं चवंदो मां उहो ई करण लाइ तयारु आहियां। वॾी महिरबानी तुस कागज़ या जेका लेन देन थी आहे 1.25 करोड़ जी, त उहे शायदि हूंदा कंहिंजे रूबरू न हूंदो, उहो आहे जेको मूं वटि सभु गवाह मौजूदु आहिनि। कागज़ उन ते जेके बि मां लिखाया आहिनि उन गवाहनि जा नाला ऐं उहे गवाह मूंसां बिल्कुलु मौजूदु आहिनि। उहे पाणे अची जेको आहे सो गवाही जिथे घुराईंदा हुआ ॾींदा। लिखत मूं वटि सॼी आहे। इहे जेके आहिनि मां SSP साहिबु वटि ओॾे एप्लीकेशनूं बि ॾेई आयो आहियां। मूं थाणे ते SSP साहिब खे एप्लीकेशन ॾिनियूं त मूंखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे, मूंसां ज़्यादती न कई वञे। त मां इहो थो चवां, जिते ट्रांसफ़र हुन पठाण खे न ॾिए आहे, मां पैसा ई न ॾियां पठाण खे। हुनखे लिखी ॾिनो अथई, मां पंहिंजे नाले कराए छॾी। हाणे मूंसां ड्रामो हले थो। मां सभिनि खे हथु ॿधी चवां थो त मुंहिंजी जेको आहे सो दोस्त मदद कनि ऐं हिन माण्हू खे जेको आहे सो सम्झाइनि। हीउ माण्हू खामखा जेको आहे ॻिची थो पए पियो ऐं हिन छा कयो आहे। अॼु मां ॿुधो त हे चए थो मां वञा थो पीपुल्स पार्टी वारनि ॾे, शर्जील इनाम मेमन साहिब ॾे थो वञा पियो ऐं मां हिननि खे ॾंडो थो ॾियां। हाणे शर्जील इनाम मेमन साहिब सां मां मिलियो ई कोन आहियां ऐं खामखा हो कारे फ़ोन कनि, मूंखे तकलीफ़ अचे त बि मुनासिबु कोन्हे। मां थो चवां जंहिं वटि वञे उते मूंखे फ़ोन कनि, मां पाण वञी वेहंदुसि साम्हूं, मूंसां ॻाल्हाए। अगरि मुंहिंजो कसूरु हूंदो त जेको चवंदा मां ॾोह ॾंड भरण लाइ तयारु आहियां। पर जे मुंहिंजो कसूरु न आहे त मूंसां कोई बि चङो मठो वस वारा मूंसां ज़्यादती न कनि। पंहिंजे पुट ते एग्रीमेंट, पुट जे नाले ते एग्रीमेंट कराए आयो। असां ख़ुशि त बाबा 21 तारीख़ कब्ज़ो ॾींदो। हिन वरी छा कयो, सूमर ते वञी कोर्ट में पंहिंजो पटिशन दाख़िल कयईं। मूं ते न, उहा पटिशन दाख़िल कयईं हिन ते शहबाज़ ते ऐं मंज़ूर चांडीअ ते। बाबा हलो ठीकु आहे, उन्हनि जो मसइलो आहे। मूं ख़ामोशी अख़्तियार कई। उन ख़ामोशी अख़्तियार करण खां पोइ कुझु ॾींहं गुज़रिया त वरी उहो केस उते विथड्रा करे पठाण सां वरी हिन खे पठाण वठी आयो। त बाबा हाणे तुंहिंजी जेका हरूभरू जी शिकायत हुई, उहो फ्लैट अलाए छा चएसि पियो, उहो हिन खां लिखी राय वरितईं पठाण खां। पोइ चयईं त हाणे कब्ज़ो मां ॾियां थो। पोइ मूं वटि आयो 2-3 तारीख़ अची राति जो वेही पठाण जेके किराएदार वेठा हुया मथे जॻह में, जेका जॻह मूं ख़रीद कई वरिती हिन खां